अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, कीअं लॻो अॼु को सिंधी जो पेपर? 6/6/2023 पोर्शन सिंधी 40 सवाल पाण हल करे चुका आहियूं। पार्ट 2 में पाण आहियूं 10 GK जे सवालनि सां गॾु, ऐं इनशा ताला उमेदु आहे त जेके 40 सवाल सिंधीअ जा हल कया आहिनि उहे बि ज़रूरु तव्हां लाइ लाभाइता साबित थिया हूंदा, ऐं उन हवाले सां फीडबैक जो तमामु शिदत सां इंतज़ारु रहंदो। अचूं था सवाल जी तरफ़। सवाल नंबर 41 आहे त इन अ वेरी लो टेम्परेचर which one from following the freeze at lost? सी वाटर, रिवर वाटर, लेक वाटर या किनाल वाटर? त हुन जो जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन ए आहे, सी वाटर। उनखां पोइ आहे त हू इन्वेंटेड एंटीबायोटिक मेडिसन्स। एंटीबायोटिक दवा तव्हांखे ख़बर आहे उहा कंहिं ईजाद कई? अलेक्जेंडर फ्लेमिंग, लुइस पेस्टर, मिचेल फेरेडे या जॉन लॉन्स? त हुनजो जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन ए आहे, अलेक्जेंडर फ्लेमिंग। ठीकु आहे। एंड अलेक्जेंडर ग्रैहम बेल छा ईजाद कयो? इहो सवाल आहे तव्हांजे लाइ, कमेंट में ॿुधाईंदा। अलेक्जेंडर फ्लेमिंग इन्वेंटेड एंटीबायोटिक मेडिसन्स एंड अलेक्जेंडर ग्रैहम बेल छा कयो? ओके। उनखां पोइ अचूं था क्वेश्चन नंबर 3 ते। त हू वाज़ द लास्ट एम्परर ऑफ मुग़ल एम्पायर्स? मुग़ल सल्तनत, मुग़ल बादशाहत जो आख़िरी हुक्मरान, आख़िरी बादशाह केरु हुयो? औरंगज़ेब, मोहम्मद शाह, बहादुर शाह ज़फ़र या शहरयार मिर्ज़ा? उन जो सही जवाबु आहे बहादुर शाह ज़फ़र, जेको शाइर बि हुयो ऐं मुग़ल सल्तनत जो आख़िरी बादशाह हुयो। बहादुर शाह ज़फ़र, जंहिंखे क़ैद करे रंगून में आंदो वियो, वफ़ात बि रंगून शहर में कई। उनखां पोइ आहे त विच इज़ द मेजर क्रॉप ऑफ पाकिस्तान? पाकिस्तान जो अहम फ़सुलु कहिड़ो आहे? कॉटन, कपह, वीट, कणिक, राइस चांवर या शुगर कैन, कमंद? त हुनजो जेको सही जवाबु आहे उहो आहे ऑप्शन ए, कॉटन यानी कपह। उनखां पोइ नेक्स्ट सवाल आहे त हू वाज़ द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया मुस्लिम लीग? मुस्लिम लीग जी जंहिंजो बुनियादु 1906 में पियो, जेको इंटर जो हाणे रिसेंटली पेपर थिया हुन में मूं तव्हांखे सॉल्व करायो, पाकिस्तान स्टडी जे पेपर में इहो आयो, मूं तव्हांखे ॿुधायो त कॾहिं प्रेसिडेंट ईंदो आहे, कॾहिं वजूद में केरु आयो, कॾहिं क़ाइद आज़म कॾहिं हुनजो प्रेसिडेंट थियो या काउं नंबर प्रेसिडेंट हो। मुस्लिम लीग जे हवाले सां इहे सवाल अक्सर जेके टेस्ट हूंदियूं आहिनि उनजे GK में ईंदो रहंदो आहे। पर अॼु इहो न आहे त मुस्लिम लीग कॾहिं वजूद में आई, 1906 में आई, पर मुस्लिम लीग जो प्रेसिडेंट केरु हुयो? सर आगा खान, नवाब वकारुल मुल्क, नवाब सलीमुल्लाह खान या नन ऑफ दीज? So the correct answer is option A. Sir Aga Khan is the president or the founder of Muslim League. Next one is, in which year the next leap year would be observed? February, तव्हांखे ख़बर आहे त 28 महीनो आहे, पर 29 फेबरवरी जेको आहे उहो 28 ॾींहंनि जो आहे, पर हर 4 सालनि खां पोइ उहो 29 ॾींहंनि जो थींदो आहे। त नेक्स्ट जेको लीप ईयर आहे उहो कॾहिं एक्सपेक्टेड आहे? त उहो आहे 1924 में। 1920 में थियो, नेक्स्ट टाइम 1924 में थींदो। ऑप्शन ए सही आहे। वॉट इज़ द सर्कमफ्रेंसिस ऑफ अर्थ इन केम? उनखे सर्कमफ्रेंसिस फ्रेम जंहिंखे चवंदा आहियूं उहो ऑप्शन आहे, ऑप्शन ए आहे 40085, 40057, 40090 या 40075। सो द करेक्ट आंसर इज़ ऑप्शन डी, 40075। उनखां पोइ नेक्स्ट असां वटि सवाल आहे, विच साइंटिस्ट इज़ नोन एज़ द फादर ऑफ एस्ट्रोनॉमी? इल्मे नजूम जो जेको फादर आहे, फाउंडर आहे, अबो आहे, कहिड़े साइंटिस्ट खे चयो वेंदो आहे? आइंस्टाइन, न्यूटन? जेको सही ऑप्शन आहे ऑप्शन सी आहे। उनखां पोइ आहे, हू इज़ द राइटर ऑफ बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम? ही जेको सर साजिद जो क्लास हुयो जंहिंमें फेमस बुक एंड ऑथर्स हुयो, उन में बि इहो बुक असां ॾिनो हुयो ऐं ॿिया बि काफ़ी सारा बुक्स हुया। बहरहाल स्टीफन कोवे, कार्ल सगन, स्टीफन हॉकिंग या स्टीफन वेनबर्ग? सो द करेक्ट आंसर इज ऑप्शन सी, स्टीफन हॉकिंग। नेक्स्ट वन इज़, व्हाट
was the population of Sindh in August 1947? 1947 में सिंध जी आबादी केतिरी हुई? 4.5 मिलियन, 5.1 मिलियन, 3.8 मिलियन और the 5.5 million. So the correct answer is option D. So the correct answer is option D, 5.5 million. In 1947, August 1947, the population of Sindh was 5.5 million. ही हुयो अॼु जो क्लास। तव्हांखे कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा ऐं उमेद था कयूं त जेको सिंधी जो पोर्शन हुयो 40 सवालनि जो ऐं ही 10 जो मतिलबु अॼु जेको पेपर पूरो थियो उहो तव्हांजे लाइ ज़रूरु लाभायत ऐं कारआमद थियो हूंदो। ऐं नेक्स्ट जेके कमिंग पेपर्स आहिनि या जेके टेस्ट थियण वारियूं आहिनि जिन में तव्हां अगरि उम्मीदवार आहियो त ज़रूरु तव्हांजे लाइ मददगार साबित थींदा। जेकॾहिं शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे ऐं चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु विसारींदा त जीअं असांजा ईंदड़ मालूमाती वीडियो वक़्त सिर तव्हां ते पहुची सघनि। पंहिंजो ख़्यालु रखंदा। सिंध सलामत, साथ सलाम।